गाइस तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पारक यूट्यूब चैनल। आऊं आहियां प्रेम। अॼु असां पढ़ंदासीं डेयर। हाउ टू यूज़ डेयर इन इंग्लिश। दिस वीडियो लेसन इज हेल्पफुल टू एवरी पर्सन्स हु वांट टू लर्न इंग्लिश। यूज्ड टू लर्न इन इंग्लिश। डेयर इज मोस्ट commonly used in spoken English. Dare is used in English for challenge and courage. दोस्तों डर के मुकम्मल ॾिसण जे लाइ तव्हां मूंसां गॾु रहिजो, आख़िर ताईं हिन वीडियो खे ॾिसिजो ताकी तव्हांखे डर मुकम्मल यूज़ करणु अचे। जेकॾहिं तव्हां न्यू आहियो त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं बेल जे बटन ते प्रेस लाज़मी कंदा जीअं तव्हांखे अहिड़ा एजुकेशन जा वीडियोज़ जेके आहिनि तव्हांखे मिलंदा आहिनि। अॼु असां पढ़ी रहिया आहियूं मॉडल वर्ब्स। डेयर जो इस्तेमालु डेयर में मॉडल वर्ब्स तौरु इस्तेमालु कयो वियो आहे। हिन खे वर्ब तौरु बि इस्तेमालु थिए थो। जेको असां टेंस में यूज़ कयूं था उहो वर्ब तौरु यूज़ थिए थो। उहो तव्हां सिखी चुका आहियो ऑलरेडी। उन में वर्ब तौरु तव्हां सिखी चुका आहियो। उनखे कीअं इस्तेमालु कजे उहो तव्हां मुंहिंजा ऑलरेडी लिंक्स में आऊं तव्हांखे जेके टेंस आहिनि असांजा प्रेज़ेंट पास्ट ऐं फ्यूचर टेंस आहिनि उनमें आऊं ऑलरेडी पढ़ाए चुको आहियां, उनखे सम्झाए बि चुको आहियां। उहो तव्हां मुंहिंजे लिंक्स में ॾिसी सघो था। अॼु असां मॉडल वर्ब्स तौरु असां डेयर खे यूज़ कंदासीं ऐं डेयर जो तमामु इंट्रस्टिंग यूज़ आहे जंहिंखे तव्हां सिखी करे मज़ीद बहितर फ्लूटली ऐं कॉन्फिडेंटली इंग्लिश जेका आहे तव्हां यूज़ करे सघो था, ॻाल्हाए सघो था ऐं सिखी सघो था। दोस्तों उनजो फर्स्ट जेको यूज़ आहे हाउ टू यूज़ डेयर इन इंग्लिश। इन जो पहिरियों जेको एग्ज़ाम्पल आहे, हिन खे मुंहिंजी बेइज़ती करण जी हिम्मत कान्हे। बहादुरी ॾेखारे थो, हिम्मत ॾेखारे थो। उनखे असां अंग्रेज़ी तौरु कीअं यूज़ कंदा, इंग्लिश में कीअं यूज़ कंदासीं इहो असां सिखंदासीं। ही डर नॉट टू इंसल्ट मी। ही डर नॉट टू इंसल्ट मी। हिन खे मुंहिंजी बेइज़ती करण जी हिम्मत कान्हे। वरी हिन जो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल वठंदासीं जीअं तव्हां बहितर नमूने सम्झी सघो। हिन खे हिम्मत कान्हे, हिन खे सच चवण जी। हिन वटि हिम्मत न आहे हिन खे सच चवण जी। उनखे असां अंग्रेज़ी में कीअं यूज़ कंदासीं। शी डिड नॉट डेयर टू टेल हिम द ट्रुथ। She did not dare to tell him the truth. हिन खे हिम्मत कान्हे हिन खे सच चवण जी। असां हिन खे वरी चैलेंज जो जेको यूज़ कयूं था उहो उनजो कीअं इस्तेमालु कंदासीं, उनजा असां कुझु एग्ज़ाम्पल वठंदासीं। आउं तोखे चैलेंज कयां थो अंग्रेज़ी सिखण जी। आउं तोखे चैलेंज कयां थो अंग्रेज़ी सिखण जी। उनखे अञा असां अंग्रेज़ी में कीअं यूज़ कंदासीं। I dare you to learn English. I dare you to learn English. वरी इन जो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल वठंदासीं। हू मूंखे विढ़ण लाइ ललकारे थो, चैलेंज करे थो, ललकारे थो। He dares me to fight. He dares to me fight. असां इन खे क्वेश्चन तौरु यूज़ करे सघूं था जीअं हाउ प्लस डेयर लॻाए करे असां यूज़ कंदा आहियूं। इन जो असां एग्ज़ाम्पल वठंदासीं। मूंखे हथ लाहिण जी तोखे हिम्मत कीअं थी। हाउ डे यू टच मी। हाउ डे यू टच मी। मूंखे हथ लाहिण जी तोखे हिम्मत कीअं थी। इहो जुमिलो तव्हां सभिनी ॿुधो हूंदो, आम यूज़ थिए थो फिल्मनि में, इन्हनि डायलेक्टनि में अक्सर करे। हाउ डे यू टच मी। मूंखे हथ लाहिण जी तोखे हिम्मत कीअं थी। वरी हिन जो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल वठंदासीं। हाउ डे यू से दैट। तोखे उहो चवण जी हिम्मत कीअं थी। हाउ डे यू से दैट। तोखे इहो चवण जी हिम्मत कीअं थी। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे डेयर खे मुकमल पढ़ण लिखण ऐं सम्झण में अची वियो हुजे त मुंहिंजे हिन वीडियो खे जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक लाज़मी कंदा, शेयर कंदा ऐं बेल जे बटन ते प्रेस लाज़मी कंदा
ताकि तव्हांखे ॿिया अपडेट ॿी नोटिफिकेशन जेका मिलंदी रहे, जेके एजुकेशन जा जेके वीडियो असां